इते अवांखे अहम ख़बर ॾियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों इजलास थियो आहे। मुआशी इक़्तिसादी सूरतहाल, तवानाई ऐं अमन अमान बाबति वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में मुल्क जी सिक्योरिटी सूरतहाल ते बि गौर वीचार कयो पियो वञे। तव्हांखे ॿुधायूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों इजलास थियो आहे। मुआशी इक़्तिसादी सूरतहाल, तवानाई ऐं अमन अमान बाबति वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी पई वञे, जॾहिं त इजलास में मुल्क जी सिक्योरिटी सूरतहाल ते बि गौर वीचार कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों इजलास जारी आहे। मुआशी इक़्तिसादी सूरतहाल, तवानाई ऐं अमन अमान बाबति वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। इजलास में मुल्क जी सिक्योरिटी सूरतहाल ते बि गौर वीचार कयो पियो वञे। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों इजलास थियो आहे। मुआशी इक़्तिसादी सूरतहाल, तवानाई ऐं अमन अमान बाबति वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में मुल्क जी सिक्योरिटी सूरतहाल ते बि गौर वीचार कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों इजलास थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खां। कुर्बान, कहिड़ा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां? जी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत में वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों इजलास जारी आहे। हिन इजलास में मुल्क जी जेका मुआशी सूरत हाल आहे उन बाबति तफ़सील काबीना ॾों पेश कया विया आहिनि ऐं उन में काबीना उन 4 सालनि दौरान जेका मुआशी सूरत हाल रही आहे उन ते ॻणती जो इज़हार कयो आहे। इतलात ऐं नशरियात वारे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब उन हवाले सां तफ़सील जारी कया आहिनि। हुनजो इन जी दावा कई आहे त गुज़िरियल इमरान ख़ान जी हुकूमत में मईशत सां तबाही कई वई ऐं जेके बि अंग ख़रीदा विया उहे ग़लति नमूने पेश कया विया ऐं अवाम खे धोखो ॾिनो वियो ऐं जेके अंग सां रखिया विया उन मुताबिक़ मुल्क जी जेका मुआशी सूरत हाल आहे उहा इंतिहाई गंभीर आहे। गुज़िरियल 4 सालनि दौरान जेके बि इक़्तिसादी तरक़ी जा इंडिकेटर्स हुया उहे मुतासिर थिया ऐं सही नमूने सां मामला क़ौम साम्हूं न हिनंदा विया। इन हवाले सां काबीना जी इजलास खां पोइ तफ़सीली ब्रीफिंग पिणु ॾिनी वेंदी ऐं जेका बि मुआशी सूरत हाल आहे जो गुज़िरियल 4 सालनि दौरान जेका सूरत हाल साम्हूं रही आहे उन बाबति क़ौम खे आगाह कयो वेंदो। ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां।